थकियो न आहियां मां, बाक़ी एतिरो ज़रूरु आहे त कुझु सिहत जे मसइलनि जे करे, जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त मूंखे रेटिना जो इशू आहे, इन जे करे थोरो गैप आयो आहे, बाक़ी थको न आहियां माशाल्लाह। ऐं उमिरि जी तक़ाज़ा बि आहे कुझु, पर ॼण माना उहा स्पीड हिनमहिल मुंहिंजी न आहे। बाक़ी इहो आहे त कुझु आउं बि अॻभरी थियां, अहिड़े ई सिलसिले में कुझु थोरो आस्ते आस्ते रढ़ूं पिया। बाक़ी इनशा ताला जीअं ई मूंखे, छो त मूंखे वांदो विहणु न ॾींदो आहे, न ईंदो आहे वांदो विहणु, इन जो सबबु बैंक ई आहे। थी सघे थो त जेकॾहिं मां बैंक में न हुजां हा त एतिरो एक्टिव न हुजां हा, इहा बैंक ई आहे जंहिं मूंखे एक्टिव रखियो आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे त सोशल एक्टिविटीज़ असांजूं जेके आहिनि से बैंक जे करे ख़तमु थी वियूं आहिनि, पर पोइ बि ॼण माना हिकिड़ी इहा ई शइ आहे जेका मूंखे मेंटेन करे थी। ऐं इनशा ताला जीअं ई सिहत वारो कमु सेट थी वियो त पोइ इनशा ताला पोइ जेका अलाह साईं ताक़त ॾिनी उन स्पीड सां अचिबो। बाक़ी फ़िलहालु थोरो डरो आहियां मां। प्रोमोशन ऐं मार्केटिंग जो कमु हुन जे वस में न आहे, उन करे हुन ज़ाती तौर तर्जुमो कयल फिल्मूं सिंधीअ जे मुख़्तलिफ़ हलकनि ताईं त पहुचायूं, पर आम माण्हू उन्हनि मां फ़ाइदो हासिल न करे सघियो आहे, जंहिं लाइ हुन जो चवणु हो त सरकारी या ख़ानगी सतह ते जेकॾहिं को इदारो प्रोमोशन खां मार्केटिंग जो कमु हथ में खणे त हुन जो पोरियो सफल थी वेंदो। जेको मूं नोट कयो आहे, हाणे ज़ाहिरी तरह मूंखे कंहिं पार्टिकुलर इदारे जी जेको असां वटि कमु कंदो हुजे का अहिड़ी ॼाण कान्हे त हीअ इदारे सां हीअ इदारो जेकॾहिं सचाई करे या इन सां राब्तो करे त इहो जेको आहे सो फिल्मूं मंज़र आम ते आणे सघे थो। बाक़ी ॾिसो दुनिया में हज़ारे चैनल हलनि था पिया, ठीकु आहे न। तव्हां ॾिसो अरेबिक चैनल आहिनि, इंडियन चैनल आहिनि, उन्हनि ते तव्हांखे हर क़िस्म जो सबटाइटल मुयसरु मिलंदो। त बाबा अरबीअ में बि उहे आहिनि, फारसीअ में बि आहिनि, हे बि आहिनि। त हाणे इहो कमु वरी बि ॼण चैनलनि ते ई नज़र आयो आहे। बाक़ी यूट्यूब ते बि मूं न ॾिठो आहे त को चाइनी फिल्म का सबटाइटल सां उते आई हुजे, कॉपीराइट जो इशू हुन में न थियो हुजे, या वरी हुननि कंसर्न कंपनियुनि खां परमिशन वठी ऐं यूट्यूब ते अपलोड कयो हुजे। न, इहे सभु फिल्मूं जेके बि सबटाइटल थियनि थियूं इहे असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु चैनलनि ते ई ॾिसण लाइ मिलनि थियूं। इन जो ज़रियो चैनल ई आहिनि। हा, मुमकिन आहे त थी सघे थो त हीअ जेके पंहिंजा चैनल फंक्शन कनि पिया था, सिंधी आहिनि या उर्दू आहिनि, जेके बि चैनल आहिनि पाकिस्तान में, इहे उन्हनि कंपनियुनि सां, उन्हनि फिल्मी कंपनियुनि सां ताउन करे को अहिड़े क़िस्म जो इजाज़तनामो उन्हनि खां तलबीन, ऐं पोइ मुमकिन आहे त उहो अलो कनि ऐं पोइ इहे फिल्मूं जेके आहिनि से माण्हू सिंधीअ में सबटाइटल सां ॾिसी सघनि था। मुंहिंजो मक़सदु आहे त चैनल ई आहिनि, जेको मूंखे नज़र अचे थो न त चैनल ई आहिनि जेके इन जो वाहिद ज़रियो आहिनि त जीअं उन्हनि जी माण्हुनि ताईं रसाई थी सघे। हिकु सवाल त सब टाइटल जे बजाए डबिंग जो कमु छो न कयो, जे जवाब में हुन हिकु सादी ऐं सुहिणी ॻाल्हि कई त असल में इहो ख़्यालु मूंखे कॾहिं बि न आयो आहे। मां जेको आहे सो डबिंग जे सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। डबिंग जे सख़्तु ख़िलाफ़ु इन करे आहियां जो डबिंग मूंखे हिकिड़ो प्रोफेशनल कमु त आहे, पैसनि ॾोकण कमाइण जो हिकिड़ो ज़रियो आहे, बाक़ी मूंखे नॉन लिटररी कमु लॻंदो आहे। माना लिटररी कमु न आहे। फिल्म जा जेके टाइम पास शौक़ीन आहिनि उहे इन शइ खे पसंदि कनि था, डबिंग खे। बाक़ी जेके माण्हू फिल्म खे एज़ अ आर्ट करे ॾिसनि था न, उहे इन खे कतई बि जेको आहे सो पसंदि नथा कनि पिया। हाणे इन जो मां सिंपल तव्हांखे मिसाल मां ईअं ॾियां त जेकॾहिं अल पचीनो, शफ़ी मोहम्मद शाह, अमिताभ बच्चन, जेकॾहिं इन्हनि जे फिल्मुनि ते असां को आम आवाज़ डब करे ऐं उहे ॾिसूं त छा असां उहे फिल्मूं हज़म करे सघंदासीं? न करे सघंदासीं। त डबिंग जो मुंहिंजे अॻियां को हैसियत कान्हे का, इहो नॉन लिटररी कमु आहे। सो डबिंग खे मां अहमियत न ॾींदो आहियां। नौजवाननि जे बारे में हुन जो ख़्यालु आहे त उन्हनि जी अक्सरियत फिल्मूं पसंदि न कंदी, छाकाणि त ख़ुदि फिल्म ॾिसणु हिकु आर्ट आहे। जेके अॼुकल्ह जा नौजवान आहिनि न, उहे आहिनि शॉर्टकट। उन्हनि खे डबिंग त पसंदि अची सघे थी, बाक़ी सबटाइटल में जेको आहे न, मां सम्झां थो त उहो न ॾिसी सघंदा, उन्हनि खां सबटाइटल हज़म न थींदो। इहो मूं तव्हांखे पहिरें बर्ज़ कयो त जेको फिल्म ॾिसण जो आर्ट ॼाणे न, त फिल्म कीअं ॾिसबी आहे उहो माण्हू इन कम खे जेको आहे सो सम्झी सघे थो। बाक़ी नौजवान जेको आहे उहो टाइम पास आहे ऐं उहो डबिंग खे ई अहमियत ॾींदो ऐं सबटाइटल खे न ॾींदो। थी सघे थो के अहिड़ा नौजवान बि आहिनि जेके क्लासिक कम खे जेको आहे सो अहमियत ॾियनि था ऐं उन जी जेका आहे सा सम्झनि था, पर मूंखे ॼण उहा अक्सरियत थोरी घटि थी नज़र अचे। जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में इन शइ जी ज़रूरत आहे। ज़रूरत आहे साईं। ॾिसो न, जेकॾहिं फ़न जे हिसाब सां का शइ हिकिड़ी तव्हां ॾिसो डायरेक्शन थी आहे। मूंखे हिकिड़े कंहिं पंहिंजो नेशनल आर्ट कॉलेज में साईं सां गॾु हिकिड़ो प्रोफेसर ॿियो बि आयो, उन ॻाल्हि कई त साउंड ट्रैक्स ते जेके बि वॾा वॾा डायरेक्टर आहिनि न, साउंड ट्रैक ते एॾो कमु कंदा आहिनि, माना ईअं सम्झो त
40 माइकूं अहिड़ियूं हूंदियूं त जेको हुनजो साउंड आहे न, जेको उकलाव आहे डायलॉगनि जो, उहो माना एज़ इट इज़ जेको आहे सो रिसीव थिए। हाणे ॾिसो, जेका कंपनी जेके डायरेक्टर साउंड ते एतिरो ज़ोर ॾियनि ऐं पोइ उन साउंड खे असां मारे छॾियूं ऐं उनखे डब कयूं त पोइ ॼण माना थोरी इहा नाइंसाफ़ी महसूसु थींदी। बाक़ी टाइम पास आहे त पोइ त को मसइलो ई कोन्हे को, पोइ त तव्हां मूं जहिड़े मश्करे खां बि जेको आहे डबिंग कराए ऐं तव्हां फिल्म ॾिसी सघो।